प्रेस क्लब दड़ो में सहाफ़ियुनि जी पुरवकार तक़रीब थी, जंहिंमें दड़ो जे सहाफ़ी दोस्त सचल सूमरो, GM मक्सी, अब्दुल ख़ालिक सूमरो, रफ़ीक सूमरो, अली शेर बिकिक ऐं सैयद अज़हर शाह प्रेस क्लब में शमूलियत जो ऐलान कयो। प्रेस क्लब दड़ो जे सरपरस्त आला मामा मंठार दायो, शहर जे मौजूद शख़्सियत हाजी जान मोहम्मद सूमरो ख़ुसूसी तौर शिरकत कई, जॾहिं त प्रेस क्लब दड़ो जे सदर एजाज़ अख्तर मेमून, सीनियर सहाफ़ी वफ़ा चंदन लाशारी, इमदाद मेमून, जावेद जिगर मेमून, इम्तियाज़ आकाश मेमून, ममताज़ मौलाई सोढो, वफ़ा मुश्ताक लाशारी, शाही सूमरो ऐं ॿियनि आयल दोस्तनि जो आदर भाव कंदे खेनि लुंगियूं उॾायूं। इन मौक़े ते सरपरस्त आला मामा मंठार, सीनियर सहाफ़ी एजाज़ अख्तर मेमून, वफ़ा चंदन लाशारी, इमदाद मेमून ख़िताब कंदे चयो त प्रेस क्लब दड़ो जे सहाफ़ी दोस्तनि हमेशह हितां जी मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जी तर्जुमानी कई आहे। इंशाअल्लाह नवनि दोस्तनि सां गॾिजी अवामी ख़िदमत जारी रखंदासीं। दड़े जे नौजवान सहाफ़ी सचल सूमरो ॻाल्हाईंदे चयो त प्रेस क्लब दड़ो जे दोस्तनि सां गॾिजी दड़ो ऐं भरपासे जे अवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं। आख़िर में प्रेस क्लब दड़ो जे साबिक़ बाडी टोड़े 5 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जोड़ी वई, जेका जल्द दोस्तनि सां सलाह मशवरे बैदि प्रेस क्लब जी चूंड कराईंदी। सभई आयल दोस्तनि प्रेस क्लब मेंबरनि खे सलाम। असांखे ख़ुशी आहे त असांजी ॿारहं लाख में वरी दफ़ा पंहिंजे दोस्त गॾु थिया। प्रेस क्लब या प्रेस नुमाइंदो थियणु तमामु ॾुखियो आहे, तमामु ॾुखियो आहे। प्रेस क्लब दड़ो में अचण लाइ डॉक्टर बरकत चऊं था ऐं डॉक्टर जी वॾी महिरबानी आहे ऐं ख़ासि तौर ते असां वॾनि ॾींहं जो ॿार जानवर आहे मंशा पाण सभु अची कई आहियूं ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी पाण खे गॾु आहे। गॾु थियण जो मक़सदु सम्झी वियो आहे त असां में सचाई हुजे, असां में इतिहाद हुजे, असां में गॾी हुजे, असांजी जी कोशिशि कई असां गॾु हली सघूं था। बाक़ी जो माण्हू अचे थो वञे थो मफ़ादनि जे बुनियादनि ते माण्हू गॾु हूंदो उहा शइ कोन थींदी। असांखे हिन वक़्तु गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त असां बुनियल मफ़ादनि जे असांजो मफ़ाद इहो ई हूंदो त जनरली तौर ते जेको हुते मसाइला आहिनि, मसाइल आहिनि, उहो असांजो गॾियल मफ़ाद हूंदो। बाक़ी जाती तौर ते असांखे को मफ़ाद न हुजे, अची करे असां गॾिजी सघूं था। अंदर अंदर करण के भूल सोच दुख मारू लिखम कड़ा कड़ा दुख सिंध में सबरे सुख सने सिंध रही मुझा प्यारा दोस्तों जेके भी हिते असांजे स्कूल में शामिल थियनि था, ख़ासि करे साईं सूमरो, मां सचल सूमरो, मां अब्दुल ख़ालिक, साईं अज़हर शाह, जेके भी साईं गुलाम मुस्तफ़ा आहे या जेके भी दोस्त आहिनि ऐं जेको सो उन्हनि जो असीं जेको सो ख़ुशामद करूं था ऐं हिते असां इंशाअल्लाह ताला जेके असांजे प्रेस क्लब में शामिल थियनि पिया ऐं अलाह जे फज़ल सां ऐं तकबर ख़ुदा करियूं, पर हिकिड़ो मिसाली हिकिड़ो जेको सो शहर जे माण्हू खे ॿिए माण्हू खे मिसाली क़ाइमु करे कंदासीं त हे जेके दोस्त गॾु थिया आहिनि हिननि में को वॾाई कोन्हे, हिन में को तकबर कोन्हे ऐं हिननि में उहा ॻाल्हि ई कोन्हे जेको सो जेके माण्हू जे चवंदा दादा हे 5 महीना 6 महीना 7 महीना अलाह जे फज़ल सां हुनखे करे ॾेखारींदासीं ऐं असांजूं नीतियूं साफ़ आहिनि ऐं जेके दोस्त आया आहिनि सभु तमामु बहितरीनु जेको सो कम वारा दोस्त आहिनि ऐं अलाह जे फज़ल सां गॾिजी कमु कंदासीं। जहिड़ो बि हाल आहे सिंध सलामत साथ सलामत। प्रेस क्लब मां हटी हिते आया आहियूं त उहो असां सम्झ त अवामी का नेक उमेदूं ऐं के ख़्वाहिशूं करे आया आहियूं त इंशाअल्लाह असांखे इन प्रेस क्लब में अचण सां अवां सां को बि अहिड़ी लब लालच असां खणी कोन आया आहियूं। असां सिर्फ़ु इहो आया आहियूं त पंहिंजे जेको दड़े शहर जी आवाम आहे, दड़े जा जेके मज़लूम बेपोच माण्हू आहिनि, पाण उन्हनि जो सुठारो आवाज़ बणंदासीं ऐं जेको उन्हनि जो आवाज़ आहे पाण पंहिंजे कलम ज़रिए आला आवाननि ताईं पहुचाईंदासीं। असां इन प्रेस क्लब में दड़ो में शमूलियत कयूं पिया। असां इहो मुतालबो बि नथा रखूं त असांखे का बाड़ी में एदा ॾियो या छा, सिर्फ़ु असांखे चवंदा सचाई मोहबत प्यार मोहबत सां हलो। असां हर जाइज़ नाजाइज़ मसइले में दड़ो प्रेस क्लब सां गॾु आहियूं। मुंहिंजी जेका संगत आहे, जेका प्रेस क्लब जा साथी आहिनि, असां आया आहियूं 6 ॼणा ऐं जेको मुंहिंजो मौसूल आहे असांजो वॾो आहे साईं जान मोहम्मद सूमरो, बा रफ़ीक सूमरो, बा ख़ालिक सूमरो, अज़हर शाह, साईं गुलाम मुस्तफ़ा, मक्सी, अली शेर बिकिक ऐं सॼो वफ़द जेको असां शमूलियत कई आहे। इंशाअल्लाह सभु दोस्त असां मिली जुली हिकु प्लेटफॉर्म ते मज़बूत इदारो बणाईंदासीं ऐं इहो दड़ो शहर वासियुनि खे पाण करे ॾेखारींदासीं त प्रेस क्लब